बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, आज जो टॉपिक है वेयर देयर इज विल देयर इज वे। माना जिते चाह उते राह है। नो डाउट विलिंगली चाह का सिवा को कम न थी सके। फोर्सबली मजबूरी मां को भी कम न थी सके। जेतिरो माण्हू दिला वो कम करे सके थो। पाण इन जी वज़ाहत कंदासीं उस्ताद बुखारी जहिड़ी शेर सां। उस्ताद बुखारी फरमाइनि था, या तो कोशिश जो अमल कामिल न हो, या तो कोशिश जो अमल कामिल न हो, या तो पोरियो प्यार सां शामिल न हो। या तो कोशिश जो अमल माना तव्हां जेका कोशिश कई उहा कामिल माना मुकम्मल कोशिश न कई। या तो कोशिश जो अमल कामिल न हो, या तो पोरियो प्यार सां शामिल न हो। मतिलबु तव्हां जेका महिनत कई उहा बेदिलाई में कई। खोड़ सारा स्टूडेंट्स था, उन्होंने मिसाल खणी वठो। ॿार जेके आहिनि बेदिलाई में पढ़ंदा आहिनि। अब स्कूल था वञूं, कॉलेज था वञूं, ट्यूशन्स ते वञूं था। उन्हनि खे पंहिंजे वालिद साहिबु चयो आहे, जेकॾहिं तूं स्कूल न वेंदे, कॉलेज न वेंदे, सेंटर ते न वेंदे त पोइ निकिर मुंहिंजे घरां, मानी तुंहिंजी बंद। त पोइ उहो ॿार वालिद जे ख़ौफ़ खां वेंदो। ठीकु। या ॿियनि दोस्तनि खे ॾिसी करे मुंहिंजा ॿिया दोस्त जेके आहिनि सेंटर्स ते वञनि था, त मां बि जेको आहे सो ट्यूशन पढ़ां। उहो ॿार न पढ़ी सघंदो। पढ़ंदो उहो जंहिंखे पंहिंजे अंदरि जो शौक़ु आहे, जंहिंखे पंहिंजो पैशन आहे, जंहिंखे पंहिंजो जज़्बो आहे। मूंखे जेकॾहिं बुख लॻंदी त मानी मुंहिंजी ज़रूरत आहे। मां मानी खाईंदुसि त बुख मुंहिंजी मिटंदी, ॿिए जी बुख न मिटंदी। त तव्हांखे एजुकेशन खे, तालीम जेका आहे उनखे बुख सम्झी वठिणो। एजुकेशन जेका आहे उहा तव्हांजी हिकिड़ी बुख खां वधीक जेका आहे उहा ज़रूरत आहे। उहो ॿार कॾहिं बि पोइ न पढ़ी सघंदो, कॾहिं बि न सिखी सघंदो जेको वालिद जे ख़ौफ़ खां, ठीकु आहे, बाबू मथां घरां कढी छॾे या ॿियनि खे ॾेखारण जे लाइ पढ़ंदो हो, जंहिंखे पंहिंजे अंदरि जो शौक़ु आहे, पैशन आहे, जज़्बो आहे। उहो ई ॿार पढ़ी सघंदो, ॿियो ॿार न पढ़ी सघंदो। या त कोशिश जो अमल कामिल न हो, या त पोरियो प्यार सां शामिल न हो। नेक नियत, नेक नियत होश मत शर्दो, मर्द आरो को भी कम मुश्किल, मर्द आरो को भी कम मुश्किल न। तव्हां मदर जो मिसाल वठो। मदर जो ॾिसो त केॾी न अज़ीम जेका हस्ती आहे उहा मदर। मदर जे डिपार्टमेंट में तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं बि मोकल न मिलंदी। असां छा आहे, 3 ॾींहं पढ़ियासीं, 4 ॾींहं पढ़ियासीं, पंहिंजे थकिजी पिया आहियूं। हाणे जॉब्स वारा माण्हू, नौकिरियुनि वारा माण्हू, पढ़णु लिखण वारा माण्हू थकिजी पिया आहियूं, हाणे आराम था कयूं। पर तव्हां मदर जे डिपार्टमेंट जो मिसाल वठो त हिकु ॾींहुं बि सॼे साल में मदर हिकिड़ो ॾींहुं मोकल करे थी, हिकु ॾींहुं बि मोकल नथी करे। बीमारी बड़ी हुजे, छा बि हुजे, पंहिंजी ज़िम्मेवारी जेका आहे माना सॼे घर जे कमकार जी, ॿारनि जे लाइ रिध पचाए जो बंदोबस्तु करण जी, उहा अॻु में ई करे रखंदी। त मदर जेको बि कमकार कंदी आहे विदाउट एनी एलिमेंट ऑफ ग्रीड, बिना कंहिं लालच जे, उनमें को बि लालच जो एलिमेंट अंसर न आयो। ठीकु। तव्हां ॾिसो कंहिं बि जेके वॾनि घरनि में जेके रखियल हूंदा आहिनि न, वॾनि माण्हुनि जे घरनि में जेके कुक रखियल हूंदा आहिनि, बावर्ची रखियल हूंदा आहिनि, जेकॾहिं उन बावर्ची जी साल में पघार न वधाइनि त उहो बावर्ची जेको आहे उहो बेदिलाई मां बावर्ची खाने में रिध पचाए कंदो, पर बेदिलाई मां मानी वेठो पचाईंदो। ऐं जेको मालिक आहे हुनखे गारी वेठो ॾींदो, कहिड़ा चिटा दिमाग़ मालिक खे पघार ई कोन था वधाइनि मुंहिंजी। मानी वेठो पचाईंदो ऐं पघार उहो घणंदो त उहो वेठो अटे में उछलाईंदो, अहिड़े तरीक़े। पर तव्हां ॾिसो जेका मदर जेका आहे उहा कॾहिं मदर इहो सोचियो त मां अॼु थकल आहियां, मां थकल आहियां, अॼु मां मानी नथी कयां, अॼु मां घर जो ई कमकार नथी कयां, ऐं उनजे एवज़ उनखे छा थो मिले, विदाउट एनी सैलरी। छा उनखे का सैलरी मिले थी मदर खे पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जी, घर जा कमकार करण जी? त उनमें छा शामिल आहे? उहा मदर जॾहिं एॾी थकावट जे बावजूदि बावर्ची खाने में बीहे थी, रिध पचाए करे थी ॿारनि जो, उहा इहा सोचे थी त मुंहिंजा ॿार थकल आहिनि, उहे स्कूल कॉलेज मां सेंटर्स तां मोटी ईंदा, मूंखे उन्हनि जे लाइ, पंहिंजे बच्चनि जे लाइ छा करणी आहे, मानी करणी आहे जेको आहे। त उनमें मदर जो छा शामिल आहे? कुक खे तव्हां कहिड़ी बि खणी पघार ॾियो, पर उनजो उहो प्यार उन में शामिल न आहे। पर मदर जो छा शामिल हूंदो आहे? मदर जो उनमें प्यार शामिल हूंदो आहे। या त कोशिश जो अमल कामिल न हो, या त पोरियो प्यार सां शामिल न हो। नेक नियत होश हिम्मत शर्त हो,
मर्द आदो को भी कम मुश्किल हो। असांजा ॿार सो चवंदा आहिनि फर्स्ट डिज़र्व देन डिज़ायर, फर्स्ट डिज़र्व देन डिज़ायर, माना पहिरियों तव्हां उनजे क़ाबिल बणिजो पोइ तव्हां ख़्वाहिश कयो। तव्हां पाण खां सोचो त छा तव्हां उन जे जंहिं शइ जी तव्हां डिज़ायर कयो था उन जे लाइ तव्हां डिज़र्व कयो था। खोड़ सारा तव्हांखे एक्सपीरियंस अहिड़ा मिलंदा जिन जस्ट डिग्री वरिती आहे, बाबा जेका डिग्री जेका आहे उहा चाहे पीस ऑफ पेपर, कागज़ जो टुकड़ो आहे, उन जी वैल्यू न आहे। वैल्यू तव्हांजी एफिशिएंसी जी आहे, वैल्यू तव्हांजी क़ाबिलियत जी आहे। एजुकेशन इज़ द थर्ड आई ऑफ मैन। एजुकेशन जेका आहे, तालीम जेका आहे उहा इंसानी टी अख आहे। एजुकेशन मेक्स मैन ह्यूमन। एजुकेशन जेका आहे उहा माण्हू खे छा थी बणाए? एजुकेशन माण्हू खे इंसान थी बणाए। एजुकेशन इज़ द थर्ड आई ऑफ मैन। एजुकेशन मेक्स मैन ह्यूमन। सीक नॉलेज फ्रॉम क्रेडिल टू ग्रेव। ऑथेंटिक हदीस आहे, तालीम हासिल कयो पीके खां क़बर ते। ईअं न आहे त दौलत हासिल कयो, पैसा ॾोकर जेको कमायो ॼमण खां वठी मरण ताईं न। हदीस छा थी चए? सीक नॉलेज फ्रॉम क्रेडिल टू ग्रेव, माना पीके खां क़बर ते, ॼमण खां मरण ताईं छा हासिल कयो? तालीम हासिल कयो। ठीकु आहे न। इल्मु पिरायो, चाहे तव्हांखे हुनजे लाइ चाइना वञिणो पए त ॾिसो केॾी एजुकेशन जेका आहे, प्रोफेसर केॾी तालीम जेका आहे उहा आमियत आहे। त उनखे तव्हांखे तव्हांजी बुख खां वधीक छा आहे? ज़रूरत आहे। पर उनमें तव्हांखे छा करणी आहे? दिलि लॻाए महिनत करे। एजुकेशन एजुकेटेड माण्हू जहिड़ी फील्ड में, बिज़नेस जी फील्ड में तॾहिं बि कामयाबु आहे, कंहिं जॉब में वञे तॾहिं बि उहो उते छा कंदो? पंहिंजी बहितरीन परफॉर्मेंस सां तमामु घणो अॻिते वधे थो। एजुकेशन जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे। तव्हांजी एज वारा जेके ॿार आहिनि, तव्हां जेको पढ़ो त उहो तव्हां दिलि लॻी सां पढ़ो। जेको तव्हां दिलि लॻी सां पढ़ंदव त उहे सभु शयूं जेके आहिनि उहे तव्हांजे माइंड में वेहनि। पर उहे ॿार जेके ख़ौफ़ कम त बाबू घर कढी छॾे, उहे कॾहिं बि पढ़ी न सघंदा। पाण हिन अॼु जे लेक्चर जो उस्ताद मूंखां जे हिन शेर सां इख़्तिताम कंदासीं। ऐं तमामु उन सां उस्ताद बुखारी जेका आहे केॾी न बहितरीन ॻाल्हि कंदा, तमामु हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि जेका आहे उहा कंदा त अगरि अज़म अंटर उथनि था हिमालय झुकी था। अगर अज़म अल्टर माना इफ यू आर कमिटेड, जेकॾहिं तव्हांजो हौसलो बुलंद आहे, पहाड़ झुकी सघंदा, यू कैन मूव द माउंटेन। अगर अज़म अल्टर उथनि था त पोइ हिमालय झुकी था पवनि, मगर वहम सागर वठनि था त पोइ जवाला पहुची।